बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वक़ाल अल्लाहु तआला अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निही यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहुस समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल कय्यिसु मन दान नफ्सहु व अमिल लिमा बअदल मौति वल आजिज़ मन अतबा नफ्सहु हवाहा व तमन्ना अलल्लाह। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन फ़िद्दुनिया कअन्नका ग़रीबुन औ आबिरुस सबील सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह ताला जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे ऐं उहो अल्लाह ताला पूरी काइनात मथां ग़ालिब आहे जंहिं असांखे पंहिंजे अमुर सां नेकी जी तौफ़ीक़ अता फ़रमाई ऐं उहो अल्लाह ई आहे जेको हर हिकु इंसान खे शर खां महफ़ूज़ रखंदो आहे ऐं हर हिकु भलाई अल्लाह ताला नसीब कंदो आहे। उन अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे हर हिकु शर खां महफ़ूज़ रखे ऐं हर हिकु भलाई असांखे नसीब करे। अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन 3 जुमनि खां बाद में हे चौथों जुमो हिन महीने जो उन जो मुंहिंजो पहिरियों बयानु आहे। तमामु वॾे अज़ीम सफ़र ते मां निकितल हुयुमि। उमिरि जी अल्लाह ताला मूंखे सआदत नसीब कई ऐं उमिरि जी सआदत खां बाद में पंहिंजी हिन मस्जिद में मुंहिंजो पहिरियों ई जेको आहे ख़िताबु आहे। पहिरियों 3 जुमा उन में हिकिड़ो असांजो जुमो जेको आहे त हाफ़िज़ मोहम्मद इसाक़ चन्ना साहब बीरो ख़ान वारा साईं जन पहिरियों जुमो पढ़ायो ऐं ॿियों जेको जुमो आहे उहो असांजो उस्ताद मोहतरम शेखुल हदीस साईं ग़ुलाम अकबर चन्ने साहब ॿियों जुमो पढ़ायो। ॿियों जुमो ऐं टियों जुमो साईं ग़ुलाम अकबर चन्ना साहब पढ़ायो ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन महीने जो हे चौथों जेको जुमो आहे पंहिंजी सरज़मीन ते उमिरि जी सआदत खां बाद में मोटी आयो आहियां ऐं अल्हम्दुलिल्लाह हाणे अॻिते जेके बयान थींदा रहंदा जीअं पहिरियों कंटिन्यू मुक़ररु थींदा रहनि पिया इंशाअल्लाह हाणे अॻिते बयाननि जो सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो। बहरहाल जंहिं सफ़र ते निकितल हुयुमि इहो सफ़र तमामु वॾो अज़ीम सफ़र आहे ऐं इन सफ़र में तमामु दोस्त अहबाबनि जे लाइ असां ख़ुसूसी दुआ कईसीं ऐं उन्हनि दोस्तनि जे लाइ पूरे जमायतुनि जे लाइ असां दुआ कईसीं। तव्हांजी औलाद जे लाइ असां दुआ कईसीं ऐं तव्हांजे घरवारनि जे लाइ असां दुआ कईसीं, तव्हांजे नियाणियुनि जे लाइ दुआ कईसीं। अल्लाह ताला सभिनी खे नेक बनाए, मुतक़ी बनाए ऐं अल्लाह ताला परहेज़गार बनाए ऐं सभिनी मुस्लमाननि जे लाइ इहा बि असां ख़ुसूसी दुआ कईसीं त अल्लाह ताला उन्हनि खे हरम जी हाज़ुरी नसीब अता फ़रमाए। ऐं यकीन तौर ते खाना काबा जे मथां जॾहिं पहिरीं नज़र पवंदी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जे मुताबिक़ त अल्लाह ताला पहिरीं दुआ जेकी आहे हर हिकु मुस्लमान जी क़बूल कंदो आहे। पोइ उन में तव्हां जेकी बि अल्लाह ताला खां दुआ घुरो असां कोशिशि कईसीं त उन जे अंदरि पूरी उम्मत मुस्लमान खे यादि कयोसीं ऐं पंहिंजी पूरी जमायत खे यादि कयोसीं, पंहिंजे रिश्तेदारनि खे यादि कयोसीं ऐं पंहिंजे लाइ दुआऊं, पंहिंजे घर वारनि जे लाइ दुआऊं, पंहिंजे रिश्तेदारनि जे लाइ असां ख़ुसूसी दुआ कईसीं। अल्लाह ताला सभिनी खे आफ़ियत जे मामले में रखे ऐं सभिनी खे अल्लाह ताला शर खां महफ़ूज़ रखे ऐं अल्लाह ताला असांजो ख़ात्मो जेको आहे ईमान ते बनाए। इहा हिकु वॾी सआदत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो त अल्लाह ताला
जेको बंदो हिकिड़ो उमिरो कंदो आहे, हिकु उमिरे खां बाद में वरी जॾहिं उहो ॿियो उमिरो कंदो आहे त पहिरें उमिरे खां वठी करे ॿिए उमिरे ताईं जेको बि वक़्तु गुज़रंदो आहे अल्लाह ताला उन जा गुनाह जेको आहे ॿिए उमिरे में माफ़ु करे छॾींदो आहे। त हे अल्लाह ताला तमामु वॾी सआदत ॾिनी आहे। हर हिकु मुस्लमान खे जेके मालदार आहिनि उहे कोशिशि कनि त अल्लाह ताला जेकी उन्हनि खे वुसअत ॾिनी आहे त उहे हरम जी हाज़ुरी ते वञनि ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते वञी करे दुरूद व सलाम पेश कनि। ॿी हिकिड़ी हदीस आहे जेकी मुंहिंजे ज़हन में अचे पई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो त जंहिंखे अल्लाह ताला वुसअत ॾिनी, जंहिंखे अल्लाह ताला ताक़त ॾिनी, उन ताक़त जे बावजूद बि जेकॾहिं अगरि उहो हरम जी हाज़ुरी ते नथो अचे ऐं अहिड़ी तरह मां हुज़ूर जे रोज़े ते सलाम पेश करणु नथो अचे, इन मुस्लमान मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ज़ुल्म कयो। ऐं यकीन तौर ते जेको हिन सरज़मीन ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईज़ाईंदो त यकीन तौर ते इहो वॾो जेको आहे ख़सारे में अची वेंदो। त अल्लाह ताला खां हर टाइम जेको आहे दुआऊं घुरो त अल्लाह ताला तव्हांखे उमिरि जी सआदत नसीब करे। ऐं इहो हिकु तमामु वॾो अज़ीम सफ़र आहे, छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो त जेको हरम में हिकिड़ी नमाज़ पढ़े थो, हरम में हिकु नमाज़ पढ़ण ते अल्लाह ताला हिकु नमाज़ जो अजुर नाहे ॾींदो, बल्कि अल्लाह ताला उन नमाज़ ते लख नमाज़ जो अजुर अल्लाह ताला ॾींदो आहे। असां हिते नमाज़ पढ़ूं था त हिते जेकॾहिं असां जुमो नमाज़ अदा कयूं था त जुमे नमाज़ जे अंदरि असांजा 27 जुमा काउंट कया था वञनि, पर इहो ई जुमो जेकॾहिं अगरि तव्हां मस्जिद नबवी में पढ़ो त तव्हांजो 50,000 जुमो जेको आहे शुमारु कयो वेंदो। ऐं जेकॾहिं इहो ई जुमो तव्हां मस्जिदुल हराम में पढ़ो यानी खाना काबा में पढ़ो त इहो ई जुमो अल्लाह ताला तव्हांखे लख जुमे जे बराबरि अजुर पियो ॾिए। त बसि अल्लाह ताला जो घरु आहे, उन जी वॾी फज़ीलत आहे। ऐं उन घर जी जेको बि मालिकी करे थो अल्लाह ताला उन्हनि खे दुनिया में बि इज़त थो ॾिए, आख़िरत में बि इज़त थो ॾिए। तमामु भार दोस्तो, असांजो जेको हिन दुनिया में अचण जो मक़सदु आहे उहो मक़सदु इहो ई आहे त असां अल्लाह ताला खे राज़ी कयूं, अल्लाह ताला जे अहकाम खे पंहिंजे मथां खणूं। ऐं उन अहकाम में सभ खां पहिरियां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं शइ जी तमामु वॾी ताक़ीद बयानु कई आहे उहा शइ नमाज़ आहे। ऐं उहो असरु हिन टाइम बि, मां त बिल्कुलु ताज़ो सफ़र करे आयो आहियां, उहो असरु हिन टाइम बि मक्का जे अंदरि मौजूदु आहे, उहो असरु हिन टाइम बि मदीने जे अंदरि मौजूदु आहे। त उते अरबनि जे अंदरि असां ॿ ख़ुसूसियत जेको आम ॾिठियूंसीं। सऊदी अरब जे अंदरि अरबनि जे अंदरि ॿ ख़ुसूसियतूं बिल्कुलु आम हुयूं। हिकु उन जे अंदरि जेकी क़यामत ताईं हिकिड़ी ख़ुसूसियत जारी रहंदी, उहा ख़ुसूसियत उन्हनि जे अंदरि इहा आहे त उहे नमाज़ जा वॾा पाबंद आहिनि। भले तूफ़ान अची वञे, भले मींहुं वसी वञे, कहिड़ी बि हालत में उन्हनि जूं घरवारियूं यानी औरतूं ऐं उन्हनि जा जवान मर्द ऐं अहिड़ी तरह ज़ईफ़ कोई बि नमाज़ खां पोइ ते न हटंदो। पोइ उहे मस्जिद में वञी करे नमाज़ पढ़नि, रोडनि ते वञी करे नमाज़ पढ़नि, त उते नमाज़ जो जेको माहौल आहे त उहो इंतिहाई वॾो सख़्तु आहे। कंहिं बि सूरत में उहे नमाज़ खे जेको आहे छॾींदा न। यानी हिते असां पंहिंजे माहौल खे जेकॾहिं ॾिसूं पिया, वरी अहिड़ी तरह असां मके खे ॾिसूं पिया, असांखे ज़मीन आसमान जो फ़र्क़ु न महसूसु थिए पियो। हिते असां जुमे में वधि में वधि बि जेको 500-600 जी तइदाद में असां मुस्लमान जुमो पढ़ूं था। ऐं अहिड़ी तरह मस्जिदुल हराम में जुमे जे ॾींहुं 2-2.5 लख माण्हू उते नमाज़ था पढ़नि। ऐं उतां जो माहौल, उतां जो सेटअप जेको आहे अल्लाह ताला पंहिंजे फज़ुल सां हलाए थो। हिकु अरबनि जे अंदरि ख़ुसूसियत इहा आहे त नमाज़ जा वॾा पाबंद। ॿिए नंबर ते उनजे अंदरि ख़ुसूसियत इहा आहे त उन्हनि जे अंदरि सखावत, जेकी पाणी जी सखावत आहे, उहा बेशुमार आहे। यानी मके जे अंदरि जीअं जो तव्हां पहुतो, तव्हां पाणी जी किलत जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि न ॾिसंदव। मके जे अंदरि जीअं जो वेंदव, रस्तनि ते तव्हांखे पाणी ॾींदा, पोइ उन पाणी जे अंदरि उहो ईअं ॿोली त न आहे तव्हांखे हिकिड़ी बोतल ॾींदा, तव्हांखे चवंदा हिकिड़ी बोतल पाणी जी खणो, 2 खणो, 10 खणो, 100 बोतल पाणी जी खणो या 200 बोतलूं पाणी जी खणो। जेतिरो तव्हां पाणी खणी सघो था तव्हां खणी वञी सघो था। त हे अल्लाह ताला उहो असरु जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हुयो, उहो असरु मक्का जे अंदरि हिन टाइम बि मौजूदु आहे। ऐं अहिड़ी तरह हरम में जीअं जो असांजी दाख़िला थिए थी, हरम में जीअं जो दाख़िल थियूं था, त इहा वॾी अदब वारी जॻह आहे। हिते जीअं जो मुस्लमान वञे त हिते वञण खां बाद में अल्लाह ताला खां दुआ घुरे, ऐं दुआ घुरण खां बाद में उमिरि ते जेको साथी वञे थो, उहे उमिरि जा अहकाम कम से कम हितां सिखी वञे। छो त हुते असां ॾिठोसीं, असां जेके बि इलाइक़े जा मुस्लमान वञनि पिया, उमिरि जा अहकाम उहे ठीकु अदा न पिया कनि। पोइ के ग़रीब तवाफ़ जेको 7 चकर आहिनि, पोइ 5 चकर लॻाइनि पिया।
या अहिड़ी तरह 3-4 चक्कर लॻाइनि पिया, उहे चवनि पिया बसि कुझु चक्कर लॻाइण खां बाद में को असांजो तवाफ़ मुकमल थींदो। हालांकि ईअं बिल्कुलु न आहे। सभ खां पहिरियां जेकॾहिं कोई बि साथी उमिरि ते वञे थो त उन जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे त उहो कराची खां सिधो जेकॾहिं मके थो वञे त कराची एयरपोर्ट खां ई उहो पंहिंजो एहराम पाए छॾे। पर जेकॾहिं कराची खां डायरेक्ट जेको उमिरि ते नथो वञे पर ॿिए कंहिं मुल्क खां ट्रेवल थी वञे त पोइ उन में रुख़्सत आहे, गुंजाइश आहे त उहो जंहिं मुल्क खां वरी डायरेक्ट सऊदी अरब थो वञे त उहो उतां वरी जेको एहराम पाए। याने मीकात हिकिड़े क़िस्म जो हुदूद आहे। हरम में दाख़िल थियण खां पहिरियां हिकिड़ो हुदूद आहे, उनखे असां चवंदा आहियूं मीकात। त पाकिस्तान जी जेकी मीकात आहे उहा हीअ लमलम आहे, याने इहो हिकु जॻह जो नालो आहे। हीअ लमलम जॻह जो हिकिड़ो नालो आहे। हुकुम इहो आहे त जेकॾहिं कोई बि पाकिस्तान जे रुख वारो या एशिया जे रुख वारो सऊदी अरब में उमिरि जी नीयत सां अचे थो त हीअ लमलम जेको इलाइक़ो आहे इन खां पहिरियां उहो एहराम जी हालत में अचे। ऐं एहराम में यादि कजो त एहराम में औरत जेकी आहे, औरत खे मुकमल जेको लिबास पातल हूंदो, उन लिबास खां बाद में औरत जेकी आहे हिकु इस्काप जेको आहे मथे ते पाईंदी, जेको अमूमन असांजे शहरनि में ठहियलु मिले बि थो। या जेकॾहिं औरत वटि उहो न आहे त उहो कम से कम औरत जेको रओ आहे उहो रओ पंहिंजे मुंहं खे सॼे खे जेको आहे वकोड़े छॾींदी। हाणे हे एहराम जो हुकुम आहे त एहराम तव्हां पायो पर मीकात खां पहिरियां पायो। अच्छा, उनजे अंदरि हिकिड़ी ॿी सहूलियत आहे। जहाज़ में जेकॾहिं कोई बि उमिरि जी नीयत सां वञे थो त पोइ जहाज़ में बि ऐलान कयो वेंदो आहे त हाणे असां मीकात जे पहुचण ते 25 मिंट बताइनि, छो त असां हाणे ताज़ो थी वियो न, असांखे इहा ख़बर पइजी वई। असां मीकात में जॾहिं अधु कलाक में दाख़िल थियण ते हुयासीं त अॻु में उन्हनि ऐलान कयो त जेकॾहिं अगरि कंहिं बि एहराम एयरपोर्ट ते नाहे पातो, अगरि एहराम हाणे तव्हां वटि मौजूदु आहे त तव्हां जहाज़ में बि पाए सघो था। पर जहाज़ में पाइणु कुझु मुश्किल आहे, छाजे करे त उते एतिरी ख़ासि सहूलियत न आहे। जेकॾहिं उते वॉशरूम आहे बि सही न, त उते जेकॾहिं एहराम पाईंदो त पलीत थी सघे थो। सम्झी सघो था जहाज़ जो वॉशरूम एतिरो वॾो ख़ुलासो त न हूंदो, उहो सिर्फ़ु एतिरो हूंदो त तव्हां पंहिंजी ज़रूरत खे पूरो करे सघो था। पर इहो ऐलान पोइ बि जहाज़ में कंदा ताकी माण्हू होशियारु रहे, पंहिंजो एहराम जेको आहे कंप्लीट करे। हाणे मीकात खां पहिरियां तव्हांखे एहराम पाइणो आहे। पर जेकॾहिं सुवालु आयो कोई साथी मीकात खां पहिरियां एहराम न पाए सघियो त उनजे बारे में छा हुकुम आहे। जेकॾहिं मीकात खां पहिरियां तव्हां एहराम न पाए सघियो त सऊदी अरब मके जे अंदरि दाख़िल थी वियो, हाणे तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हांजे मथां दम जेको आहे लाज़िम थी वियो। जेकॾहिं तव्हां उमिरि जी नीयत सां कराची खां चढ़ियो, एहराम तव्हां न पाए सघियो, सऊदी अरब जे अंदरि दाख़िल थी चुका आहियो, मके जे अंदरि दाख़िल थी चुका आहियो, पोइ हाणे तव्हांजे लाइ हुकुम इहो ई आहे त हाणे तव्हां उते ई जेको एहराम पाए करे मस्जिद आशा खां एहराम पाए करे ऐं तव्हां उमिरो कयो, पर तव्हांजे मथां दम जेको आहे लाज़िम थी चुको आहे। हिकु नंबर ते सभ खां पहिरियां असां एहराम जो ख़्यालु कयूं। त साईं इहा ॻाल्हि थोरो सम्झ में अची वई। उमिरि खां नवां मोटो इन करे असां इहो कुझु अहकाम ॿुधाईंदा ताकी जेके असांजा नवां मुस्लमान वञनि त उन्हनि खे कम से कम ख़बर पइजी वञे। इहे शयूं इंतिहाई ज़रूरी। ॿिए नंबर ते इंतिहाई ज़रूरी जेको अमल आहे त हरम में जंहिं टाइम असां दाख़िल थियूं था त असांखे सभ खां पहिरियां अहकाम कहिड़ो उमिरि में शुरू करिणो आहे। सभ खां पहिरियां त जीअं जो तव्हां हरम में दाख़िल थींदो, साम्हूं खाना काबा खे तव्हां ॾिसंदो, सीढ़ियुनि खां लहंदा जीअं जो साम्हूं खाना काबा ते जीअं जो नज़र पई त हाणे तव्हांजे लाइ हुकुम इहो ई आहे त उन ई जॻह ते बीह करे हाली दुआ घुरो। उन ई जॻह ते बीह करे तव्हां दुआ घुरो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो त खाना काबा ते जेकी पहिरीं नज़र पवंदी आहे, जेकी बि ख़ुदा खां दुआ घुरो, अलाह ताला उन दुआ खे क़बूलु कंदो आहे। त जेतिरो थी सघे पंहिंजे लाइ, पंहिंजे वालिदेन इंतकाल करे वियो उनजे लाइ मग़फ़िरत जी दुआ, ॾाढो इंतकाल करे वियो उनजे लाइ मग़फ़िरत जी दुआ। ऐं जेकॾहिं घरूली कुझु माहौल आहिनि, सख़्तु आहिनि, रिज़िक में बरकत न आहे, अलाह ताला खां रिज़िक कुशादगी जी दुआ घुरो। मुसीबत आहे, मुसीबत जे लाइ दुआ घुरो। मथां हालात अची विया आहिनि उन जी लाइ दुआ घुरो। यानी जेकी बि दुआ तव्हांखे ज़हन में अचे थी उहा सभु दुआ खाना काबा ते पहिरीं नज़र पई आहे, उहा दुआ घुरणु शुरू कयो ऐं कोशिशि कयो दुआ डिघी घुरो। घटि में घटि जेकी दुआ घुरो त उहा अधु कलाक, मुनो कलाक, कलाक खां दुआ घुरो। छाजे करे इहो जेको वक़्तु आहे इहो बार बार ज़िंदगी में न आहे ईंदो। हितां जेकी रक़म असां भरे था वञूं, ॾिसो 2.5-3 लख वॾी मुश्किल आहे। त उते माण्हू वञे त सभ खां पहिरियां पंहिंजी इबादत ते फोकस करे। त इते कम से कम दुआ खाना काबा ते सभ खां पहिरियां दुआ घुरे। दुआ घुरण खां बाद में पोइ हिजर असवद जी तरफ़ हलियो वञे। हिजर असवद उते बिल्कुलु सेटअप लॻल आहे। हिजर असवद खे घणे रश जे करे कोई साथी ॾिसी न आहे सघंदो, छो त मजमो ज़्यादा आहे न।
असां बि जॾहिं पहिरियों तवाफ़ कयोसीं त हिजर असवद ते बिल्कुलु असांजी नज़र न पई, मजमो एतिरो ज़्यादा हुयो, पर उते निशान लॻल आहिनि। जंहिं पासे हिजर असवद आहे उते बिल्कुलु हिकिड़ी साई पटी लाइट जी लॻल आहे, तव्हांखे बिल्कुलु मालूम थी वेंदो साम्हूं जेकी साई पटी लॻल आहे न, इन पटी जे आम्हूं साम्हूं हिजर असवद आहे। त उतां सभ खां पहिरियां तव्हां तवाफ़ जेको शुरू कंदो हिजर असवद जे पासे खां तवाफ़ शुरू कंदो। सभ खां पहिरियां अल्लाहु अकबर, जीअं हथु नमाज़ लाइ असां खणंदा आहियूं, ईअं अल्लाहु अकबर करे ऐं पोइ तव्हां अल्लाहु अकबर करे उतां तवाफ़ शुरू कंदो। पोइ हाणे तव्हांखे जेको बि कुझु यादि आहे, ॾिसो काफ़ी माण्हू चवंदा आहिनि साईं मूंखे ज़्यादा दुआऊं यादि न आहिनि, त मां छा पढ़ां? पोइ तव्हांखे जेकॾहिं ला इलाहा इल्लल्लाह यादि आहे, उहो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ी करे तवाफ़ जारी रखो। सुबहान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह, इहो यादि आहे टियों कलमो, उहो बि जेको आहे पढ़ो। जेकॾहिं इहो बि यादि न आहे, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, इहो बि तव्हां पढ़ी सघो था। पर कोई चए थो साईं मूंखे सिर्फ़ु कलमे खे अलावा ॿियो कुझु अचे बि नथो, त तवाफ़ में सिर्फ़ु कलमो बि पढ़ी सघो था, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। पहिरियों तवाफ़ शुरू कंदो हिजर असवद खां, वरी जीअं जो हिजर असवद ते पहुची वियो उते वरी इस्तलाम कंदो। छो त हुकुम आहे न, हिकिड़ो तवाफ़ मुकमल करण खां बाद में हिजर असवद खे बोसो ॾियो, पर बोसो ॾियणु इंतिहाई मुश्किल आहे। हिजर असवद खे चुमी ॾियणु जेकी आहे या हथु लाहिणु इंतिहाई मुश्किल आहे, यानी कि नौजवान जे वस में बि न आहे, एतिरो मुश्किल आहे। पोइ जीअं जो हिजर असवद ते पहुतो, तव्हांजो हिकिड़ो चकर कंप्लीट थी वियो, त परे खां सिर्फ़ु हीअं हथु पंहिंजो बुलंद करणा आहिनि, अल्लाहु अकबर चई करे हथु बुलंद करणा आहिनि। पोइ हथनि जी जेकी हथेली आहे, हे हथनि जी हथेली आहे, इनखे पोइ जेको आहे चुमी ॾियणी आहे, हथु मथे करे ऐं हथनि जी हथेली खे चुमी ॾियणी आहे। हाणे इन मां मालूम थियो तव्हांजो हिकिड़ो चकर कंप्लीट थी वियो आहे, हाणे वरी ॿियों चकर तव्हां शुरू कंदो। पहिरियों जेके 3 चकर आहिनि उन में कोशिशि कई वेंदी त मर्द जेको आहे थोरो भॼण जी कोशिशि कंदो, छो त ज़्यादा मजमो भॼी न सघंदो, पर पंहिंजी हालति अहिड़ी रखंदो जीअं अमूमन बंदो दौड़ लॻाईंदो आहे, हथनि खे स्पीड में वॉकिंग कंदो आहे। त पहिरियों जेके 3 चकर आहिनि उन में मर्द जेको आहे भॼण जी कोशिशि कंदो, पर भॼी त न सघंदो, मजमो ज़्यादा आहे, पर हालति पंहिंजी 3 चकरनि में अहिड़ी रखंदो। 3 चकर पूरा थी विया, पोइ 4थे चकर में सिर्फ़ु नॉर्मल ई तवाफ़ कंदो, वरी 5 चकर में बि नॉर्मल तवाफ़ कंदो। हाणे हर हिकु चकर में हिजर असवद खे इस्तलाम करिणो आहे। चई ॻाल्हि कुझु सम्झ में आई न? पहिरियों चकर इस्तलाम कयो वेंदो, वरी ॿियों चकर जीअं जो हिजर असवद ते पहुतासीं वरी इस्तलाम। हाणे 7 चकर जेकॾहिं असांजा कंप्लीट थींदा, पोइ 7 चकरनि में 7 मरतबा इस्तलाम कयो वेंदो। हाणे 7 मरतबे खां बाद में हाणे तव्हांजो तवाफ़ जेको आहे मुकमल थी चुको आहे। हाणे असांखे अॻिते जेको आहे ॿियो प्रोसेस छा करिणो पवंदो उमिरि जे लाइ? हाणे पोइ तव्हांखे खाना काबा जी जेकी गेट आहे, जेकी बिल्कुलु सोनरी कलर जी आहे, अमूमन सभिनी ॾिठी हूंदी, सोनरी कलर जी गेट आहे, उन गेट जे भरिसां सिर्फ़ु नंढड़ी हिकिड़ी दीवार आहे, सिर्फ़ु मीटर जी, छो त 4 कुंड आहिनि न, खाना काबा खे 4 कुंड आहिनि। हिकिड़ी कुंड खां जेकी दरवाज़ो लॻल आहे न, उन दरवाज़े जे भरिसां एतिरी नंढी नंढी दीवार आहे, उन दीवार जे भरिसां हिजर असवद आहे। त पोइ तव्हांखे छा दरवाज़े जे आॾो मक़ाम इब्राहिम, इन जे आॾो तव्हांखे बरक़ात नफ़िल पढ़णी आहे। पोइ हाणे उते मजमो ज़्यादा आहे त पोइ ते अचिणो आहे, अञा उते बि मजमो ज़्यादा आहे त उनखां अञा पोइ ते अचिणो आहे, जेकर उनखां बि ज़्यादा पोइ ते त पोइ तव्हांखे काफ़ी पोइ ते अचिणो आहे। बहरहाल तव्हां उन मक़ाम इब्राहिम जे आम्हूं साम्हूं बरक़ात नफ़िल पढ़ंदो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो त जॾहिं मुल्तज़िम जे आॾो तव्हां बरक़ात नफ़िल पढ़ो, पोइ वरी तव्हां अल्लाह ताला खां दुआ घुरो। ऐं इहो टुकड़ो अलाह जे नबी बयानु कयो त इहो टुकड़ो अहिड़ो आहे जो अल्लाह ताला इते तव्हांजी दुआ खे क़बूलु कंदो। छो त उमिरि में जीअं जो बंदो वेंदो खाना काबा जे, जीअं जो तवाफ़ तव्हां शुरू कंदो, हालांकि असांजे मथां त कैफ़ियत अहिड़ी बीठी जो न पोइ औलाद यादि बीहे थी, न घरवारी यादि बीहे थी, न तव्हांखे कारोबार यादि थो बीहे, न दुनिया जो को दोस्त यादि थो बीहे, न को रिश्तेदार थो यादि बीहे, छो त कैफ़ियत बंदे जे मथां अहिड़ी शुमार थी वञे। ऐं तवाफ़ को नॉर्मल अमल न आहे, हे तवाफ़ उहो आहे जेको हर हिकु नबी तवाफ़ कयो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण तवाफ़ कयो, हज़रत आदम अलैहिस्सलाम तवाफ़ कयो, इब्राहिम अलैहिस्सलाम तवाफ़ कयो, इस्माइल अलैहिस्सलाम तवाफ़ कयो। ऐं हे तवाफ़ करणु पैगम्बरनि जो तरीक़ो आहे। ऐं इंशाअल्लाह अल्लाह ताला खां दुआ मां पूरी जमात जे बारे में कई आहे त अल्लाह ताला तव्हां सभिनी खे उमिरि जी सादत जेको नसीब करे। ऐं इंशाअल्लाह जीअं जो तव्हां वेंदो तव्हां सां बिल्कुलु इहा कैफ़ियत मालूम थींदी, जीअं जो तव्हां तवाफ़ कयो न, दुनिया जी हर हिकु शइ तव्हांखां उन टाइम विसरी वेंदी, छो त उहो मंज़रु अहिड़ो आहे। इन खां बाद में बरक़ातूं मुल्तज़िम जाॾो तव्हां पढ़ी करे पोइ हुकुम अल्लाह जे नबी ॾिनो त वञी करे तव्हां हाणे ज़मज़म पाणी पीओ।
अल्लाह जे नबी फरमाया जेतिरो ज़्यादा थी सघे था ज़मज़म पाणी पीओ। ऐं ॾिसो असां हिते ज़मज़म पाणी ॾिसो थोरो थोरो तक़सीम कयूं था, उते अल्लाह ताला एतिरी नेमत जारी कई आहे जो हिकिड़े ॾींहं जे अंदरि अगरि तव्हां 20 लीटर पीओ त 20 लीटर बि पी सघो था। यानी कंहिं क़िस्म जो कोई बि कमी न आहे, जेतिरो तव्हां पाणी पीओ तव्हां पी सघो था। इन खां बाद में अल्लाह जे नबी फरमायो जॾहिं तवाफ़ मुस्लमान मुकमल करे मक़ाम इब्राहिम जा बरक़ात नफ़िल पढ़े, उन नफ़िल खां बाद में ख़ुदा खां वरी दुआ घुरे, पोइ पोइ ज़मज़म पाणी पीओ जेतिरो पी सघो। अल्लाह जे नबी फरमाया मुनाफ़िक़ बंदो ज़मज़म जे पाणी खां इंतिहाई परे रहंदो आहे, पर मोमिन माण्हू जी इहा निशानी हूंदी आहे त उहो ज़मज़म तमामु घणो पीअंदो आहे। ज़मज़म पीओ बि सही ऐं एहतियात करे उहो ज़मज़म तव्हां पंहिंजे मथे ते विहारियो। एतिरो न हणो जीअं उते ज़्यादा जेको आहे पाणी हेठि, छो त उते निज़ाम अहिड़ो ठहियलु आहे पाणी जेकॾहिं अगरि मथे ते बि तव्हां वायो या जिस्म ते बि वायो न, पाणी उते बीहंदो न आहे। उनजो निज़ाम अहिड़ो को ठहियलु आहे पाणी हेठि हलियो वेंदो। इन खां पोइ असुली जेको उमिरे जे अंदरि अहकाम आहे उहो कहिड़ो आहे, सफ़ा ऐं मरवा जी तरफ़ हाणे असां वेंदासीं। सफ़ा ऐं मरवा जी तरफ़ सभ खां पहिरियों साईं तवाफ़ कंप्लीट थी वियो। तवाफ़ खां पोइ बरक़ात नफ़िल, पोइ दुआ खां बाद में ज़मज़म पाणी। हाणे ज़मज़म पाणी जंहिं टाइम असां पीतोसीं, हाणे ज़मज़म जे पाणी खां बाद में असांखे सफ़ा ऐं मरवा जी तरफ़ वञिणो आहे। हाणे सफ़ा मरवा ते दौड़ जेकी शुरू करणी आहे उहा सफ़ा तां शुरू करणी आहे। सफ़ा हिकिड़ी पहाड़ी आहे, इंशाअल्लाह वेंदो त उते बिल्कुलु आसानी सां तव्हां ॾिसी सघो था। सफ़ा पहाड़ी आहे ऐं उते पहाड़ी ते जीअं जो बीहंदव वरी खाना काबा जी तरफ़ तव्हां मुंहुं कंदव, खाना काबा जी तरफ़ तव्हां मुंहुं कंदव ऐं उते अल्लाह ताला खां वरी दुआ घुरंदव, या अल्लाह हे मुंहिंजी हाजत आहे, हे मुंहिंजी ज़रूरत आहे, मुंहिंजी हिन ज़रूरत खे मुंहिंजी हिन हाजत खे तूं पूरो कर, ऐं दुआ घुरी करे आमीन चवणो आहे। ऐं पोइ सफ़ा खां पहिरियों चकर शुरू करिणो आहे। जीअं जो तव्हां चकर उहो पहिरियों सफ़ा खां शुरू कंदो। हाणे इन चकर जे अंदरि माण्हू अमूमन भुलिजी वेंदा आहिनि। हाणे साथी चवंदा आहिनि त जीअं असां तवाफ़ जे अंदरि 7 चकर कंप्लीट कया आहिनि न, त पोइ सफ़ा खां सफ़ा ताईं को हिकिड़ो चकर आहे, ईअं न आहे। सफ़ा खां जीअं जो तव्हां निकितव न, सफ़ा पहाड़ी खां उते लिखियलु आहे सफ़ा पहाड़ी, उतां जीअं जो निकितो त वरी मरवा ते जीअं जो तव्हां पहुतव न, मरवा ते पहुचण ते इहो हिकिड़ो चकर आहे, वरी मरवा खां वरी सफ़ा ताईं इहो ॿियों चकर आहे। इहो हीअं चकर हीअं न थींदो, सफ़ा खां सफ़ा ताईं हिकु न आहे, सफ़ा खां सफ़ा ताईं 2 चकर थींदा। छो त हा इहा दौड़ आहे तमामु वॾी डिघी दौड़ आहे, घटि में घटि मुनो किलोमीटर आहे। सफ़ा खां जीअं जो तव्हां मरवा ते पहुचंदो इहो हिकिड़ो चकर आहे, वरी मरवा खां वरी तव्हां सफ़ा पहुचंदो हे 2 चकर आहे, वरी सफ़ा खां मरवा ताईं 3 चकर आहे, वरी मरवा खां सफ़ा ताईं 4 चकर। साईं मां सम्झो कुझु सम्झ में अची वियो इन ॻाल्हि। जीअं असां तवाफ़ कयूं था, तवाफ़ ते हिजर असवद खां हिजर असवद ताईं 1 चकर आहे न, त सफ़ा ऐं मरवा ते ईअं न आहे बिल्कुलु। सफ़ा ते निकितो वरी मरवा ते पहुतो हिकिड़ो चकर, वरी मरवा खां सफ़ा ताईं हे ॿियों चकर। साईं 7 चकर हिते पूरा करणा आहिनि। 7 चकर जीअं जो हिते तव्हांजा पूरा थी विया, अल्हम्दुलिल्लाह उमिरि जे काफ़ी अहकाम खे तव्हां पूरो कयो आहे। इन खां बाद में हाणे अॻिते पोइ तव्हांखे हलक या कसर करणी पवंदी। हलक चइबो आहे ठोड़ खे, तव्हां वञी करे ठोड़ कराईंदो, ऐं जेकॾहिं कोई ठोड़ न कराए सघियो ऐं पंहिंजे वारनि खे जेकॾहिं कसर कराई त बि उनजो उमिरो जेको अदा थी वेंदो। पोइ तव्हांखे पंहिंजा वार कटणा आहिनि, पोइ सिधो तव्हां पंहिंजे नेठि बंदो नमाज़ूं पढ़ी करे पोइ पंहिंजे रूम ते हलियो वेंदो। हाणे तव्हां एराम लाहे सघो था, पर एराम तव्हांखे पहिरियों न हिलाइणो, इहा ॻाल्हि यादि रखिजो। कराची खां जेकॾहिं एराम पातो आहे उमिरि जी नियत सां मां वियो आहियां, जेसि ताईं मां उमिरो नाहे कयो तेसि ताईं मूंखे एराम न हिलाइणो। अगरि मां लाथुमि त पोइ छा हुकुम थींदो, लाथोसीं त पोइ दम लाज़िम थींदो, लाथोसीं त पोइ दम लाज़िम थींदो। ऐं दम जे हुकुम जे अंदरि छा आहे त तव्हांखे हिकिड़ो छेड़ो जेको आहे ज़िबह करिणो आहे, ऐं उहो बि उते ई करिणो आहे। हेॾे पाकिस्तान न, उते ई तव्हांखे छेलो जेको आहे ज़िबह करिणो आहे। पर इन शयुनि जो जेकॾहिं असां ख़्यालु रखंदासीं त अल्हम्दुलिल्लाह असांजो उमिरो कंप्लीट थी वेंदो। ऐं उमिरो जेको मुकमल थींदो हिते ई, उनजे लाइ असांखे मसजिद नबवी जे तरफ़ वञिणो न पवंदो। तव्हांजो उमिरो हिते ई हिकिड़े ॾींहं जे अंदरि कंप्लीट थी वियो। हा अल्हम्दुलिल्लाह अञा तव्हांखे 4-5 ॾींहं ॿिया बि आहिनि, त पोइ तव्हां वरी जेकॾहिं अगरि ॾाॾे जी नियत उमिरो करणु चाहियो था, अबो इंतकाल करे उनजी नियत करणु चाहियो था, त पोइ तव्हां दुबारा मस्जिद आशा क़रीब आहे, यानी मक्का जे खाना काबा खां 6 किलोमीटर ते आहे, 6 या 5 किलोमीटर ते मस्जिद आशा आहे। उतां तव्हां दुबारा जेको आहे एराम पाए करे वरी खाना काबा जी तरफ़ अची सघो था। हाणे हे उहे सरज़मीन आहिनि। ऐं बिल्कुलु जॾहिं मां खाना काबा जा ॾाढो नमाज़ पढ़ीसीं, ऐं उन टाइम मां चाहियां पियो त हे उहा सरज़मीन आहे जिते असांजे सभिनी मस्जिदुनि जो रुख़ इन तरफ़ आहे। छो त उते तव्हां वेंदो न, तव्हां चवंदो अल्हम्दुलिल्लाह मां उन जॻह ते पहुतो आहियां
जिते असांजे मुल्क जी मस्जिदुनि जो सभिनी जो रुख़ इन तरफ़ आहे। ऐं हक़ीक़त ईअं असांजे पाकिस्तान में जेके मस्जिदूं आहिनि ऐं उते तव्हांखे कैफ़ियत में वॾो मज़ो ईंदो। तव्हां चवंदो हाणे हे उहा सरज़मीन आहे ऐं हे उहो टुकड़ो आहे जिते पूरी दुनिया जी मस्जिदुनि जो रुख़ ई एॾे आहे। ऐं पोइ तव्हां उते बीह करे कॾहिं हिकिड़े पासे नमाज़ पढ़ो, कॾहिं ॿिए पासे नमाज़ पढ़ो, कॾहिं टिएं पासे नमाज़ पढ़ो। ऐं मां त ईअं चवंदुमि जेकॾहिं क़ुर पढ़े, क़ुर जेकॾहिं नमाज़ में पढ़े त अरब पढ़े बसि। तव्हां उते किरात ॿुधो ॾिसो, किरात असां बि त कंदा आहियूं, पर उहे जॾहिं किरात कंदा आहिनि तव्हां चवंदो त इहा किरात हिन जी अधु घंटो हले कोई बि मसइलो न आहे। 20 मिंट असां त फ़जर नमाज़ अल्हम्दुलिल्लाह अमूमन उते पढ़ियूंसीं त फ़जर नमाज़ में घटि कारी साहिबु अधु सीपारो जेको आहे या मुनो सीपारो पढ़े पियो हिकिड़ी रकात में। ऐं उन पढ़ण जो लहजो बि अहिड़ो जो तव्हां चवंदो त बसि क़ुर बसि अरब पढ़नि ऐं असां अजमी जेके पाकिस्तान वारा आहियूं उहो सिर्फ़ु जेको ख़ामोशी सां असां ॿुधूं, एतिरो जेको आहे सन्नाटो। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जो उहो घरु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोशिशि कई ऐं अल्लाह जे नबी महिनत कई। अॼु उन सरज़मीन ते असां मुस्लमान मापी नथा सघूं। हे अल्लाह जे नबी जी 1400 साल पहिरियां महिनत ऐं कोशिशि। अॼु तव्हां ॾिसंदो लखनि जी तादाद में नौजवान अचनि पिया, हर हिकु ज़बान वारो अचे पियो। तव्हां ॾिसंदो सूडानी, चाइनीज़, अहिड़ी तरह अंग्रेज़, ऐं उते बिल्कुलु मुस्लमान बराबरि लॻा पिया आहिनि। असांजो हिते आहे को लेवल तयारु, हिते बोतारा, हे ख़ान आहे, हे नवाब आहे, पर उते जॾहिं मस्जिदुल हराम में असां चवंदा बिल्कुलु सभु बराबरि आहियूं। ऐं इन खां बाद में अल्हम्दुलिल्लाह उमिरो जी जो कंप्लीट थी वियो, पोइ तव्हां वेंदव मस्जिद नबवी जी तरफ़, मदीने जी तरफ़। ऐं अहिड़ी तरह मदीने जी तरफ़ जीअं जो वेंदो उते हुकुम इहो ई आहे 8 ॾींहं तव्हां क़याम कंदो, कोशिशि कयो तव्हां पंहिंजी हर हिकु नमाज़ जेकी आहे जमात सां पढ़ो। असांजा काफ़ी मुस्लमान असां ॾिठोसीं उते त काफ़ी असांजा मुस्लमान हितां वञनि पिया उमिरि ते, पोइ अक्सर जेको आहे ॿार पंहिंजूं नमाज़ूं ज़ाया पिया कनि। छो त असांखे ॾिसो मिलनि कुल 10-12 ॾींहं था, या अहिड़ी तरह 21 ॾींहं मिलनि था। 21 ॾींहंनि जे अंदरि जो असां ॿाहिरि घुमणु वियासीं त पोइ त फ़ाइदो उहो मक़सदु हासिलु थियो ई न। कोशिशि कयो अल्लाह ताला जेकॾहिं इहा सादत उमिरि जी ॾिए त हर नमाज़ हरम जे अंदरि पढ़ण जी कोशिशि कयो, हर नमाज़ मस्जिद नबवी जे अंदरि पढ़ण जी कोशिशि कयो। ऐं मस्जिद नबवी में जंहिं टाइम मां पहुतुमि मदीने में अल्हम्दुलिल्लाह असां पहुतासीं, तबियत मुंहिंजी वॾी ख़राबु थी वई उते। छो त माहौल चेंज थियण सां, इलाइक़ो चेंज थियण सां, शहर चेंज थियण सां बंदे जी कैफ़ियत ऐं तबियत चेंज बिल्कुलु थी वेंदी आहे। मदीने में जीअं जो पहुतुमि मूंखे एतिरी तकलीफ़ थी वई, एतिरो ज़्यादा बुख़ार जो असां रूम ते बिस्तरो रखण खां बाद में मां चयुमि त अॼु मां मस्जिद नबवी शायदि न हली सघां। पर ॾिसूं पिया साम्हूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो ज़ाहिर थिए पियो। बसि पोइ ईमानी जेके जज़्बात हुया पोइ असांखे वेहणु बिल्कुलु न छॾिया। उन टाइम पोइ असां क़दम खणंदा सिधो असां वियासीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते। जीअं जो नज़र पई मां सम्झां पियो जेको मूंखे बुख़ार हुयो या जेकी मूंखे तकलीफ़ हुई उहा बिल्कुलु मुंहिंजी तकलीफ़ ऐं बुख़ार बिल्कुलु दूरि थी विया। हरम में जंहिं टाइम पहुतासीं उन टाइम बि असर नमाज़ हले पई। ऐं अहिड़ी तरह जंहिं टाइम असां मस्जिद नबवी में पहुतासीं उन टाइम बि असर नमाज़ हले पई। ॿिन्हिनि नमाज़ुनि में असां शामिलु थियासीं अल्हम्दुलिल्लाह। ऐं सलाम असर नमाज़ खां बाद में जीअं जो असां नमाज़ मुकमल कईसीं पोइ ॾिठोसीं त बिल्कुलु मुस्लमान पंहिंजो ईमान जो जज़्बो खणी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े तरफ़ वञनि पिया। ऐं हज़ारे मुस्लमान असां अहिड़ा ॾिठासीं जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े खां बिल्कुलु अञा परे हुया ऐं उतां पहिरियों ई जेको आहे रोअणु शुरू कनि पिया ऐं चवनि पिया हे उहो रोज़ो आहे जिते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदफ़ून थियल आहिनि ऐं 1400 साल खां पहिरियां अल्लाह जे नबी जेको बि कुझु ॿुधाए विया आहिनि। छो त हिते ॾिसो असां वेठा आहियूं न, हिते वेठा आहियूं केतिरे टाइम खां असां हदीसूं ॿुधंदा अचूं था ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क़ ऐं मोहबत हालांकि ॾिठो रोज़े खे बि न आहे। जे उमिरो न कयो आहे न त उन रोज़े खे बि ॾिठो आहे ऐं सिर्फ़ु असां मोबाइल जे ज़रिए सां ॾिठो आहे। पर इहे जॾहिं मंज़र तव्हां आम्हूं साम्हूं ॾिसो था न त पोइ बंदे जे कंट्रोल खां जज़्बात ॿाहिरि था वञनि। त असां त हज़ारनि जी तादाद में ॾिठासीं जेके बिल्कुलु वॾी ताक़त वारा, वॾे पहुच वारा ऐं वॾे मक़ाम वारा बि माण्हू जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े आॾो अचनि पिया त बिल्कुलु पंहिंजो सर जेको अदब खां झुकाइनि पिया ऐं अल्लाह जे नबी आॾो सलाम पेश कनि पिया ऐं चवनि पिया या रसूलुल्लाह बसि असांजे सलाम खे तव्हां क़बूलु कयो। ऐं मां बि कोशिशि कयुमि जीअं जो वियासीं सलाम मां पेश कयुमि त पंहिंजो सलाम पेश करण खां बाद में मां बाक़ाइदे पंहिंजे अल्फाज़नि जे आवाज़ सां इहो चयुमि त या रसूलुल्लाह पूरी जमायत तव्हांजे तरफ़ सलाम मोकिलियो आहे। तव्हांजी तरफ़ असांजी जेकी बि जमायत आहे सॼी जमायत तव्हांजे तरफ़ सलाम मोकिलियो आहे या रसूलुल्लाह इन सलाम खे क़बूलु तव्हां कयो। ऐं कोशिशि कयुमि जेतिरा मां 7-8 मरतबा सलाम पेश कयुमि तव्हां सभिनी जो सलाम मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े ते सलाम पेश कयो।
या रसूलुल्लाह असांजी जमायत पूरी जमायत तव्हांजी तरफ़ सलाम मोकिलियो आहे ऐं यकीन तौर ते उन्हनि वटि वसाइल न आहिनि जो हिते अची सघनि, पर ईमानी जज़्बात सभिनी वटि मौजूदु आहिनि ऐं अल्लाह ताला पंहिंजे फज़ुल सां सभिनी मुस्लमाननि खे हिन मक़ामात ते घुराए ऐं जिन जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलाम असां पेश कयासीं। पेश करण खां बाद में मूंखे महसूसु ईअं थिए पियो जेको मूंखे बुख़ार हुयो, जिस्म में थकावट हुई, उहा बिल्कुलु मुंहिंजी दूरि थी वई। छो त उहो मंज़र ई अहिड़ो मंज़र आहे, अदब वारी वॾी जॻहि आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी मुस्लमाननि खे इहो मक़ाम जेको आहे नसीब करे। ऐं जीअं जो असां वञूं था उते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलाम पेश करण खां बाद में अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो बिल्कुलु क़बर मुबारक अचे थी ऐं उनजो सलाम थो अचे। ऐं इन खां बाद में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो बोर्ड ते नालो लिखियलु आहे उते जेको असां सलाम पेश था कयूं। हाणे हे उहे जॻहियूं आहिनि जेके असांजे ईमान जा वॾा मर्कज़ आहिनि ऐं अल्लाह ताला उन्हनि खे रखियो बि ईअं ई बुलंद आहे। छो त उते असां ॾिठोसीं त हिते असांजे पाकिस्तान जे अंदरि जेके बि जॻहियूं आहिनि असांजे वॾे पीरनि जूं, असांजे बुज़ुर्गनि जूं जेके बि आहिनि, हिते माण्हू बिल्कुलु किरे पिया आहिनि सजदनि में। पर असां ॾिठोसीं या रसूलुल्लाह, हे अल्लाह ताला जो ई फज़ुल आहे हिन शहर जे मथां ऐं तव्हांजे रोज़े जे मथां, त कंहिं बि माण्हू खे कंहिं क़िस्म जो कोई बि हिमत न पई थिए त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े तरफ़ झुकनि। छो त 1400 साल खां बाद में हीउ असरु आहे उते। अल्लाह जे नबी फ़रमाइनि त या अल्लाह मुंहिंजे रोज़े खे तूं बुत परस्ती खां बचाए ॾे ऐं मुंहिंजे रोज़े खे तूं सजदेगाह खां बचाए ॾियईं। त 1400 साल गुज़री चुका आहिनि, असां असरु हाणे बि ॾिठोसीं साॻियो त जेकॾहिं कोई बि मुस्लमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े तरफ़ हथु करे जेकॾहिं दुआ घुरे पियो त बि जेको उते रोकनि पिया, चवनि पिया दुआ जो जेको मामिलो आहे तव्हां अल्लाह खां घुरो वञी करे। बाक़ी हे जेकी जॻह आहे तव्हां सलाम पेश कयो, सलाम पेश करण खां बाद में तव्हां निकिता जेको अॻिते हलिया वञो। भई काफ़ी साथी इहा बि ॻाल्हि कंदा असां उते जेको धिका ॾियनि था, पर उन्हनि जी बि मजबूरी आहे। हे असां लखनि जी तादाद में जेके मुस्लमान वञूं था न, त असांखे कंट्रोल करण जे लाइ उते फ़ौजी बीठा आहिनि। अगरि जेकॾहिं ईअं न हुजे, उहे कंट्रोल न कनि, त मां सम्झंदो असां हिक ॿिए जे मथां चढ़ी वञूं। त बिल्कुलु एतिराम कनि था, अदब कनि था, उन अदब जे दायरे में सभिनी खे हक़ ॾियनि था त तव्हां वञी करे सलाम पेश कयो। उन सलाम पेश करण खां बाद में आस्ते आस्ते उहो बंदो जेको निकिरंदो वञे। इन खां बाद में अल्लाह जे नबी फ़रमायो रियाज़ुल जन्नह, अल्लाह जे नबी फ़रमायो मुंहिंजे रोज़े खां ऐं मुंहिंजे मिंबर ताईं हे जेको बि टुकड़ो आहे, इहो टुकड़ो अल्लाह ताला जन्नत बणाए छॾी आहे। ऐं अल्लाह जे नबी हुकुम ॾिनो त हिते तव्हां बरक़ाइतु नफ़िल पढ़ो ऐं जेको बि इन टुकड़े जे अंदरि आयो त उहो ईअं सम्झो दुनिया जे ई अंदरि अल्लाह ताला उनखे जन्नत में मोकिले छॾियो। छो त ॾिसो, हिकिड़ी जन्नत जो तालुक़ु आख़िरत सां आहे ऐं हिकिड़ी हिन सरज़मीन ते बि जन्नत जो टुकड़ो मौजूदु आहे। उहो टुकड़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेंबर ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मेंबर खां अॻिते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो, इहो जेको टुकड़ो आहे उन ते बिल्कुलु पर्दो लॻल आहे। ऐं उते हुननि जी पब्लिक जी घणी तादाद जे करे उन्हनि हिकिड़ो रूल रखे छॾियो आहे त हिकिड़ो नुस्ख़ो, हिकिड़ी एप्लीकेशन आहे, जेकॾहिं कोई बि साथी वञे थो त इन शइ खे बिल्कुलु यादि रखे त उहा एप्लीकेशन इंस्टॉल कंदो। इन खां बाद में उहो तव्हांखे हिकिड़ो कोड ॾींदा। उहो कोड जिन जो तव्हांखे मिलंदो, पोइ उन जे ज़रिए सां तव्हां रियाज़ुल जन्नह में वञी सघो था, यानी बरक़ाइतु नफ़िल। जेकॾहिं अगरि उहो तव्हांखे न मिलियो, पोइ तव्हां उते वञी नथा सघो। छाजे करे त उते स्पेस जेकी माण्हुनि जी आहे त माण्हू हिकु टाइम 1500 माण्हू या 2000 माण्हू रियाज़ुल जन्नह में बीह सघनि था नमाज़ लाइ, नफ़िल नमाज़ लाइ। पर हाणे लखनि जी तादाद में अचनि था, जेकॾहिं सभिनी खे चवनि त पोइ त माण्हू बीह न सघंदा। पोइ उन्हनि हिकिड़ो डिसिप्लिन ठाहियो आहे, तरतीब ठाही आहे त जेके बि उमिरि ते साथी वञनि था त मस्जिद नबवी में रियाज़ुल जन्नह में वञण जे लाइ त उन्हनि खे इहो तरीक़ो इस्तेमालु करिणो पवंदो। कहिड़ो तरीक़ो? त उहो नुस्ख़ो हिकिड़ी एप्लीकेशन आहे, उनखे इंस्टॉल कंदा ऐं उन में पंहिंजी ID लॻाईंदा। ID लॻाइण खां बाद में पोइ तव्हांखे हिकिड़ो टाइम ॾींदा त 4:20 ते या 5:10 ते या 6:30 ते उहो टाइम तव्हांखे ॾींदा। पोइ उन टाइम मां जेको टाइम तव्हां खणो, पोइ उन में टाइम में हिकिड़ो रूल आहे त उन टाइम खे केतिरे टाइम ताईं तव्हांखे सहूलियत ॾेई सघनि था। मसलन तौरु मूंखे टाइम मिलियो रियाज़ुल जन्नह में वञण जे लाइ 4:20। हा साईं, 4:20 जीअं जो मूंखे मिलियो न, त मूंखे 4:20 खां 10 मिंट पहिरियां अचिणो आहे। छो त 4:30 या 35 ताईं उहा एप्लीकेशन एक्सपायर थी वेंदी, यानी पोइ तव्हांजो उहो टोकन मिस थी वियो। इहो इन करे ॿुधाईंदो ताकी साथी जेको नवां वञनि था न, उहे काफ़ी जेको आहे परेशान उते थियनि पिया। त इहा नुस्ख़ो एप्लीकेशन सभई साथी जेको आहे ज़हन में रखनि, जेको उमिरि ते वञनि था। इन खां बाद में उहो QR कोड मिलंदो, उन जे ज़रिए सां तव्हां वञी सघो था। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनी मुस्लमाननि खे पंहिंजी हाज़ुरी जेको नसीब अता फ़रमाए
ऐं अल्लाह ताला ये बार बार जेके ज़िंदगी अंदरि लम्हात आहिनि अल्लाह ताला असांजा क़बूल करे। मक्की ऐं मदीने जी अल्लाह ताला असांखे सवारी सफ़र जेको आहे नसीब करे, छो त इहे हिकु अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिते इंसान जो ईमान जेको आहे बुलंद थो थी वञे, ईमान जी हरारत जेकी आहे उहा मथे थी अची वञे ऐं ईमान जी कैफ़ियत जेकी आहे उहा बुलंद थी वञे। त वरी बि आख़िरी में इहा गुज़ारिश कंदुमि जेके बि साथी वञनि था त इबादत ते उते फोकस कनि, पंहिंजो उमिरि जेको आहे हितां ई कंहिं अहले इल्म खां सिखी वञनि, हितां ई उमिरि जा अहकाम सिखी वञनि। असांखां पाकिस्तान खां वधीक जेको होशियारु मां ॾिठुमि उते इंडोनेशिया वारा ॾिठुमि। उमिरि ते जेके ज़्यादा में ज़्यादा असां पाकिस्तानियुनि खां बि होशियारी में उमिरि कनि पिया उहे हुया इंडोनेशिया वारा। छो त असां हुयासीं 5 माण्हू पाकिस्तानी कठे, 6 माण्हू कठे ऐं उहे 6 बि असां अलॻि अलॻि। छो त हिते जेको असांजो ग्रुप मोकिलींदा न 50-100 जो ग्रुप, त इहो बिल्कुलु अलॻि अलॻि वेंदा आहिनि। त इंडोनेशिया वारनि जी इहा तरतीब हुई, उहा 50-50 माण्हू 100-100 माण्हू कठे हुया। उन्हनि सां हिकिड़ो रहबर हुयो जेको ॾाढो होशियारु हुयो, जे पहिरियों तक़रीबन 10-15 उमिरि करे चुको आहे ऐं उहो पंहिंजे उन पुराणा नयनि साथियुनि खे जेके पोयां बीठा हुया उन सभिनी खे, उन में औरतूं बि हुयूं, मर्द बि हुया, उन्हनि खे आसानी सां उमिरो कराईंदो वञे पियो। त मां ॾिठुमि त असांजा अक्सर जेके सिंधी ग़रीब उहे उमिरो बिल्कुलु ठीकु न पिया कनि, सिखियलु न हुया। छा जे करे तव्हां इन मां अंदाज़ो लॻाए सघो त मां ॾिसो हिन मस्जिद में केतिरा सारा मसइला ॿुधाया आहिनि, चङा मसइला ॿुधाया आहिनि। मां अंदाज़नि 2500 खां मथे मसइला ॿुधाया आहिनि ऐं हर हिकु मसइले ते स्टडी असांजी आहे। इन जे बावजूद बि जॾहिं असां हरम में अंदरि दाख़िल थियासीं मां ख़ुदि पाण परेशान थी वियुमि। तवाफ़ करण खां बाद में हाणे असांखे रस्तो न पियो मिले त सफ़ा मरवा ते असां कहिड़े पासे ॾांहुं वञूं। हाणे तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो, मां मसइला ॿुधाया आहिनि, मां बि परेशान थियां पियो। त जेके असांजा मुस्लमान जेके निमाज़ खां पढ़नि उहे त ज़्यादा परेशान थींदा न। त उमिरि ते वञो, कम से कम कंहिं अहले इल्म माण्हू खे, अहिड़े माण्हू सां वञो जेको को पहिरियों 2-3 मरतबा उमिरो करे चुको आहे, उहो तव्हांखे आसानी सां जेको आहे उमिरो कराईंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांजी इन हाज़ुरी खे क़बूल करे ऐं तव्हां सभिनी जमातुनि जे लाइ ख़ुशूसी दुआ कईसीं। तव्हांजे लाइ इहा बि दुआ कईसीं त अल्लाह ताला तव्हां सभिनी खे उमिरि जी साद नसीब अता फ़रमाए, अल्लाह ताला क़बूल अता फ़रमाए। वाख़िरु दवाना अनिल अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। पाणी सां टेम घणो थियो टेम ठीकु आहे। सुब्हानल्लाह अल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। हे साईं सवाल कुझु आया मुहर्रम जे महीने जे अंदरि ऐं मुहर्रम महीने जे अंदरि त मां बिल्कुलु उमिरि ते हुयुमि। ऐं ॿी तव्हांखे वॾी ॻाल्हि ॿुधायां त हिते ॾिसो मुहर्रम जे महीने में केॾो ज़ोर शोर हूंदो आहे, चाहे हूंदो आहे न, यानी रोज़ को न को फितनो, को न को फ़साद। तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां पियो, मां जीअं जो सऊदी अरब में मूंखे 10 ॾींहं जीअं जो गुज़री विया, मूंखे ख़बर बि न पई त को मुहर्रमुल हराम आहे या न आहे। 10 ॾींहं हाणे ॾिसो न, वरी मथां को साथी हिते इहा ॻाल्हि करे त उन्हनि खे इमामनि जो ग़म न आहे। असांखां चङी तरह हो इस्लाम खे ॼाणनि था, असांखां चङी तरह हो इस्लाम खे ॼाणनि था, इस्लाम जे अहकाम खे ॼाणनि था। ऐं मां सम्झां थो असां वटि शऊर इंतिहाई घटि आहे, असां वटि शऊर, असां वटि दानाही इंतिहाई घटि आहे। उहो आदिल भाई असांजा माशाअल्लाह, आदिल भाई सुञाणींदा हूंदुसि, लांगा साहब ॿिए असां सां उमिरि में कठे हुयो। आदिल भाई खे चङी तरह ख़बर आहे त असां 10 ॾींहं जीअं जो मुहर्रमुल हराम जा गुज़री विया, कंहिं क़िस्म जो कोई बि असांखे ख़बर न पई। हालांकि 14 मुहर्रम ते असांजी उते वापसी थी। 14 ॾींहंनि जे अंदरि बिल्कुलु असांखे फील थिए ई न पियो त को मुहर्रम महीनो हले थो। को जीअं पाकिस्तान जे अंदरि तव्हां ॾिठो हूंदो मुख़्तलिफ़ क़िस्म जा अलाए छा छा हिते असांजा ख़ुराफ़ात अमल थियनि था, उते कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे साईं, कंहिं क़िस्म जो कोई बि बेस मुबाहिसो कुझु बि न। असां जॾहिं राति जो नमाज़ खां फ़ारिग़ थी करे मां जॾहिं फेसबुक खोलियां पियो न त ख़बर पई आहे हिते लड़ाई थी आहे, हुते जेल में माण्हू पियो आहे, हुते हे ट्राडियो थियो आहे, हुते हे फितनो थियो आहे, हिते हे फ़साद थियो आहे। पर बिल्कुलु अरब इन ॻाल्हियुनि खां बिल्कुलु साइड ते आहिनि ऐं इस्लाम जेको आहे तव्हां खां ठीकु था ॼाणनि। हा, 1 नंबर ते हुन में वॾे में वॾी जेकी ख़ासियत आहे न, नमाज़ जा त बिल्कुलु वॾा पाबंद आहिनि। जीअं उहे वॾा पाबंद आहिनि, उन्हनि जा पोड़ा पाबंद आहिनि, उन्हनि जा जवान पाबंद आहिनि, उन्हनि जूं औरतूं नमाज़ियूं पाबंद आहिनि, अहिड़ी तरह उन जा नंढा ॿार बि ईअं नमाज़ जा पाबंद आहिनि। मूंखे बिल्कुलु हैरानगी थी त जंहिं टाइम मां फजर नमाज़ जे लाइ पहिरियों जेको आहे मस्जिद नबवी जे अंदरि
मदीने में जॾहिं आयासीं, मस्जिद नबवी में जीअं जो असां आयासीं, असां ज़ोर नमाज़ पढ़ीसीं, वरी ईशा नमाज़ पढ़ीसीं। ईशा नमाज़ खां बाद में हर को पंहिंजे रूम जी तरफ़ वियो। मां चयो हाणे फजर नमाज़ ते असां ईंदासीं सवेर। फजर नमाज़ ते जीअं जो असां राति जो 3 बजे पंहिंजे रूम खां निकितासीं, मां सोचियो त असांजे जीअं पाकिस्तान में माहौल आहे, जीअं असां ॾिसंदा आहियूं सुबुह सां 3 जमाती बीठा हूंदा आहिनि, शायदि मां चयो मुमकिन आहे ईशा नमाज़ खां घटि जमाती हूंदा। मां इहो अंदाज़ो लॻायुमि, छो त ईशा नमाज़ ते बि लखनि जी तादाद में मस्जिद नबवी में माण्हू अचनि पिया। ईशा में लखनि जी तादाद में, कम से कम मां त सम्झंदो मस्जिद नबवी में ईशा में लख माण्हू नमाज़ पढ़नि पिया। उन औरतुनि सां पंहिंजा ॿार नंढा बि साण हुया, के ॿार उन्हनि जे व्हील चेयर में, के ॿार उनजी छाती में चुंबड़ियल बेल्ट सां, के ॿार पोयां बेल्ट सां ॿधल। नमाज़ एतिरा पाबंद। ईशा नमाज़ ते जीअं जो असां तादाद ॾिठी मजमू निकितो, मां सम्झो ईशा नमाज़ खां कुझु न कुझु फजर नमाज़ ते घटि हूंदा। पर 3 बजे जीअं जो असां फजर नमाज़ ते मस्जिद नबवी में आयासीं, यकीन था मञो मिंबर ते मां वेठो आहियां, मूंखे ईशा खां डबल जेको आहे मंज़र नज़र पियो अचे। असांजी वालिदा साण हुई, उन चयो त भला एतिरो मजमो फजर नमाज़ ते। पोइ मां ॿुधमि त हिते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिनत थियल आहे ऐं अलाह जे नबी जो इहो असरु आहे हिते। छाजे करे जंहिं रोज़े जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु हुजनि, उन रोज़े ते क़यामत ताईं जेको असरु हलंदो रहंदो। त असांजी फजर नमाज़ ते एतिरो जेको आहे मजमो मां ॾिठुमि, मां ज़िंदगी पंहिंजी 28 सालनि जे अंदरि किथे बि मजमो न ॾिठो आहे फजर नमाज़ ते। हालांकि असां ॾिसो मर्कज़ विया आहियूं, रायवेंड मर्कज़ ते बि विया आहियूं ऐं इज्तिमा ते बि असां विया आहियूं, उते बि वॾो मजमो थींदो आहे। पर जेको मजमो फजर नमाज़ ते असां मस्जिद नबवी में ॾिठोसीं ऐं अहिड़ी तरह मस्जिद हराम में ॾिठोसीं, अहिड़ो मजमो साईं मां किथे बि न ॾिठो आहे। ॿिए नंबर ते सफ़ाई जो जेको माहौल आहे, मां ॿुधायुमि साथियुनि खे त असां जीअं जो हरम में असर नमाज़ ते पहुतासीं त आज़ान थी वई। असां रूम ते सामान रखे करे आराम, सिर्फ़ु असांखे पतो लॻो, ॿियो कुझु बि न। नियत कईसीं त इहा नमाज़ असां असर वारी असां हरम में अंदरि पढ़ंदासीं, पर आज़ान पहिरां थी वई। आज़ान खां बाद में 5 मिंट खां बाद में नमाज़ आहे। हिते असां 20 मिंट जो ब्रेक ॾियूं था। कंहिं साथी चयो साईं पोइ हिते 20 मिंट जो छो था ॾियो? मां जेकॾहिं अगरि हिते 20 मिंट जो अगरि असां टाइम न ॾींदासीं न, पोइ अकेलो जेको आहे पेशवा बि हिते नमाज़ पढ़ंदो, छो त उतां जे माहौल में हितां जे माहौल में फ़र्क़ु आहे। बसि अलाह ताला हर कंहिंजी फितरत ठही आहे। असां हिते 20 मिंट जो जेको टाइम था ॾियूं न, उहो असांजे लाइ ज़रूरी आहे। अगरि न ईंदोसीं त पोइ शायदि पेशवा ऐं मोज़िन जेको आहे बीठा हुजनि नमाज़ जे टाइम, उते नमाज़ जो वॾो तासुरु आहे, असरु आहे। उते आज़ान जी वॾी वैल्यू आहे। हिते असां चवंदा आज़ान थिए त पोइ 5 मिंट खां बाद में बीहंदासीं, उहो चवंदा आज़ान थिए न, आज़ान उन टाइम थिए जंहिं टाइम असां मस्जिद में वेठा हुजूं। अरबनि जो इहो मौक़ुफ़ आहे त आज़ान उन टाइम थिए त असां मस्जिदुल हराम में वेठा हुजूं ऐं मस्जिद नबवी में वेठा हुजूं, पोइ जेको आज़ान थिए। असां साईं असर ते पहुतासीं, रोड जेको आहे बिल्कुलु असांखे सिधो मिलियो। ॾिसो मां ॻाल्हि थो कयां त मस्तूईमाला वारो बि रोड आहे, हे असांजे मस्तूईमाला वारो रोड आहे। अहिड़ी तरह हरम वारे रोड जी मां तव्हांखे ख़ुशी सां ॿुधायां थो। हाणे हे वल्ला कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, जेको हरम में रस्तो वञे पियो असांजे रूम खां सिधो जेको आहे खाना काबा जी तरफ़ वञे पियो। तक़रीबन 1 किलोमीटर जो मुफ़ासिलो हुयो। रूम अहिड़ी तरह खाना काबा जी अंदरी जेको आहे गेट। हाणे इहो उहो रोड हो जंहिं ते गाॾियूं हलनि पियूं, वॾियूं वॾियूं कोचूं बि हलनि पियूं। हाणे उन रोड जी मां तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां, असर नमाज़ में आज़ान थी ऐं ॾिठोसीं त उहो रोड सां ईअं माण्हू नमाज़ ते बीहंदा विया, गाॾियूं पाण निकिरंदियूं वियूं। हाणे मां परेशान इन ॻाल्हि खां थियुमि त मां चयुमि मां वटि कंहिं क़िस्म जो कोई मसइलो न आहे। हाणे मां हेठि नेठि विछायां छा? पोइ काफ़ियुनि साथियुनि खां मां ॾिठुमि त कोई मसइलो विछाई न पियो। कंहिं जंहिं वटि हो त उहो मसइलो विछाइनि पिया, बाक़ी बिग़ैर मसइले खां नमाज़ पढ़नि पिया। मां चयो ठीकु आहे, असां बि भला ईअं शुरू था कयूं। साईं नमाज़ 4 रकायतूं असर जूं मां उन रोड ते पढ़ियमि जंहिं रोड ते गाॾियूं जेको ट्रेवल कनि पियूं, ऐं 4 रकायत पढ़ण खां बाद में ॾिसो महसूसु थींदो आहे न इंसानु, यार रोड ते नमाज़ पढ़ी आहे, मतिलबु निड़ जेको ख़राबु थियो हुजे। इन खां बाद में मूंखे एराम जो जेको हिसो को हुयो, मां ॾिसां निड़ मथां ख़राबु थियो हुजे, एराम सां मां पंहिंजो निड़ हीअं कयुमि। हीअं करे मां ॾिठुमि त कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे मिटी लॻल न हुई। उहो रोड हो जंहिं ते सवारूं हलनि पियूं। ऐं पोइ मां सोचियुमि जेकॾहिं अगरि मस्तूईमाला वारे रोड ते मां सजदो कयां त मूंखे 10 दफ़ा मुंहुं धोइणो पई आहे। आसान लफ़्ज़नि में ईअं बि चवां आसान लफ़्ज़नि में ईअं बि चवां त हे जेको असांजो रोड आहे जानवरनि जे घुमण जे क़ाबिल न आहे। ख़ुदा जो कसम आहे, जेके जानवर घुमनि न त हे जानवरनि जे घुमण जे बि क़ाबिल न अथव इहो रोड। ऐं उहो जेको रोड आहे उहो इंसाननि जे घुमण जे क़ाबिल आहे ऐं शऊर आहे।
इंसानी जो वॾो उते जेको आहे दर्स आहे। असां चवंदा अरब सख़्तु मिज़ाज जा आहिनि, अगरि सख़्तु मिज़ाज जा न हुजनि पाकिस्तानी उते खाई वञनि उन्हनि खे। ऐं शुरता जेकी सख़्ती था कनि न उन्हनि में बि जेको असांजी का भलाई आहे। सख़्ती कंदा हुआ तव्हां जेको अंदरि मस्जिद में हेठि एराम जी हालत में वञो, बिग़ैर एराम खां न वञो, त इन में बि जेको असांजी भलाई आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमामु साथियुनि खे उमिरि जी सआदत नसीब करे। मुहर्रम महीने जी 9 या 10 तारीख़ ते रोज़ा रखणु सुनत खां बिल्कुलु साबित आहे। असां पहिरियों जेको ॿुधाए चुका आहियूं, हे सवाल जेको आहे मुहर्रम जे महीने में आयल इन करे मां हिनखे क्लियर करण जी कोशिशि थो कयां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 9 तारीख़ जो रोज़ो रखियो, 9 तारीख़ ते मुहर्रम हराम रोज़ो रखियो। इन सां गॾोगॾु अल्लाह जे नबी 10 तारीख़ जो बि रोज़ो रखियो। इहो सुनत खां साबित आहे। हाणे कोई चए थो असां साईं असां न रखंदासीं, कोई चवे असां त जेको न रखे त बिल्कुलु न रखे, उनजो मसलक आहे, उनजो मज़हब आहे, उहो पंहिंजे मसलक ऐं एतबार सां या मज़हब जे एतबार सां नथो रखे त बिल्कुलु न रखे, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। बाक़ी सुनत खां साबित आहे, असां सुनत खे फॉलो कंदासीं। असां मुहर्रम जी जेकॾहिं 9 तारीख़ आई या 10 तारीख़ आई, असां जेको रोज़ो रखंदासीं, इन जे अंदरि नेकी ऐं अजर आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं उमिरि में हलक करणु ज़रूरी आहे। असां तव्हांखे ॾिठोसीं त तव्हां उमिरि करण खां बाद में पंहिंजे वारनि ठोड़ न कराई। साईं इन जे अंदरि सिर्फ़ु ॻाल्हि जेको आहे नोट कयो, काफ़ी साथियुनि मां हिते जिन जो पाकिस्तान पहुतमि चई साईं तव्हां उते उमिरि कयो, तव्हां त ठोड़ कराई न, ऐं तव्हां ठोड़ त जेको आहे मदीने खां अची करे पोइ कराई आहे। हक़ीक़त आहे मां ठोड़ जेकी कराई आहे उहा मदीने खां अची करे पोइ कराई आहे। हाणे हितां मां जीअं जो वियुमि त वाक़ई मां उमिरि जीअं कंप्लीट कयुमि त मां कसर करायुमि। ॾिसो ॻाल्हि सम्झो, इस्लाम रुख़्सत ॾिनी आहे, इस्लाम इजाज़त ॾिनी आहे। जेकॾहिं कोई बि उमिरि करे थो, उमिरि करण खां बाद में 2 ऑप्शन आहिनि, या उहो ठोड़ कराए या उहो वारनि खे कसर कराए। उहा कसर औरत बि कराए सघे थी, अहिड़ी तरह कसर मर्द बि कराए सघे थो। ऐं कसर में हुकुम छा आहे त मथे जो चोथों हिसो हिकु पोरे जे बराबरि तव्हां वार कटे सघो था। त जेको मां पहिरियों उमिरि कयो उन जे अंदरि मां कराई कसर, त कोई बि साथी भुल में न अचे। ॾिसो न साथियुनि खे शदात कोट वारनि खे इहो महसूसु थियो साईं जेको उमिरि न थियो आहे। साईं तव्हांखे 2500 मसला ॿुधाइनि त साईं हिन मसइले खां वाक़ुफ़ु हुयो। हालांकि मां 2.5 लख भरे वञा पियो त मूंखे इहा त ख़बर हुई न यार, जेकॾहिं अगरि मां ठोड़ न कराईंदो मुंहिंजो उमिरि ई न थींदो। पर मूंखे ख़बर हुई त इस्लाम जे अंदरि गुंजाइश आहे, असां जेकॾहिं कसर कराईसीं उन कसर जे अंदरि बि उमिरि थी वेंदो। साईं ॻाल्हि मालूम थी न, कसर छा खे चइबो आहे? वारनि जो चोथों, मथे जो चोथों हिसो, मथे जो चोथों हिसे मां हिकु पोरे जे बराबरि तव्हां वार कटराए सघो था, तव्हांजो उमिरि अदा थी वेंदो। बाक़ी रही ॻाल्हि हलक अफ़ज़ल आहे, जेकॾहिं को उमिरि कराए थो। अल्लाह जे नबी साहिबनि पुछा कयो, चए साईं जेकॾहिं को उमिरि करे, ॾिसो इहो मसइलो साहिबा केतिरा दाना हुया, साहिबनि खे ख़बर हुई त इहो मसइलो अल्लाह जे नबी खां ज़रूरु असां पुछा कयूं। साहिबनि पुछा कयो साईं जेकॾहिं कोई उमिरि करे ऐं उन उमिरि खां बाद में ठोड़ न कराए ऐं सिर्फ़ु जेको आहे कसर कराए त छा हुकुम आहे? अल्लाह जे नबी फ़रमायो त ठोड़ करण वारे जे मथां ख़ुदा जी रहमत हूंदी आहे। वरी साहिबा सुवाल कयो, साहिबा चयो ॾिसो गुंजाइश निकिरे थी नथी निकिरे? साहिबा वरी पुछा कयो साईं जेकॾहिं कोई उमिरि करे ऐं ठोड़ न कराए त छा हुकुम आहे? अल्लाह जे नबी फ़रमायो ठोड़ करण वारे ते ख़ुदा जी रहमत आहे। साहिबनि जो मथां गुंजाइश अॻिते निकिरे। वरी साहिबनि पुछा कयो या रसूल अल्लाह कोई ठोड़ न कराए ऐं कसर कराए त छा हुकुम आहे? अल्लाह जे नबी 3 दफ़े बि इहो फ़रमायो त ठोड़ करण वारे जे मथां ख़ुदा जी रहमत आहे। साहिबनि चोथों बि सवाल कयो, साहिबनि चयो त ॾिसूं हिन मसइले जो हल छा थो निकिरे? साहिबनि चोथें दफ़े जॾहिं पुछा कई, पोइ अल्लाह जे नबी फ़रमायो कसर करण वारे जे मथां बि ख़ुदा जी रहमत आहे। साहिबनि चयो त बिल्कुलु हाणे गुंजाइश मिली वई, जेकॾहिं कोई ठोड़ नथो कराए ऐं कसर कराए थो उनजो बि उमिरि थी वेंदो। त साईं हिन मसइले खां असां वाक़ुफ़ु हुयासीं। बाक़ी वरी बि मां तरक़ीब इहा ॾींदुमि त जेको ठोड़ जेकी आहे न उनखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरजीह ज़्यादा ॾिनी आहे, ठोड़ खे तरजीह ज़्यादा ॾिनी आहे। बाक़ी गुंजाइश कसर जी बि आहे, जॾहिं गुंजाइश कसर जी आहे त उन में उमिरि बिल्कुलु थी वेंदो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं मुहर्रम जे महीने में सुरमो पाइणु कोई बि मना नाहे थियल, पाए सघो था, जाइज़ आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुन्नत तरीक़ो आहे। बाक़ी जेके चवंदा असां सुरमो न पाईंदासीं उन्हनि खे छॾे ॾियो, उहे भले जेको न पाइनि। बाक़ी सुन्नत खां साबित आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुरमो पातो आहे। काफ़ी माण्हू अॼुकल्ह यार चए मुहर्रम अचे सुरमो बि न पायो, मुहर्रम अचे खीर बि जेको न पीओ। ख़ुदा जा बंदा जेके शयूं अल्लाह ताला हलाल कयूं आहिनि उन्हनि खे तव्हां छो था हराम कयो?
वॾी ॻाल्हि त इहा चए महरम अचे घरवारी सां सोबत बि न कयो। महरम अचे घरवारी सां सोबत बि न कयो। घरवारी सां सोबत करणु जाइज़ आहे। ॿिनि सूरतुनि में घरवारी सां सोबत करणु नाजाइज़ रहंदी। उहा कहिड़ी? हिकु, जंहिं टाइम घरवारी हेज़ वारी हुजे उन टाइम घरवारी सां हमबिस्तरी करणु नाजाइज़ आहे। ॿिए नंबर ते जॾहिं घरवारी खे ॿारु थियो आहे, ॿारु पैदा थियो आहे, ॿारु पैदा थियण खां बाद में जेकी 40 ॾींहंनि ताईं औरत खे माहवारी हलंदी आहे, जंहिंखे असां निफ़ास चवंदा आहियूं, इन ॿिनि सूरतुनि में घरवारी सां सोबत करणु नाजाइज़ आहे, हराम आहे। बाक़ी इन खां अलावा पूरे साल में कंहिं बि तारीख़ में घरवारी सां सोबत करणु नाजाइज़ हराम न आहे। हिकिड़ी शइ यार, अलाह हिकिड़ी गुंजाइश कढी आहे, रसूल हिकिड़ी गुंजाइश कढी आहे, त तव्हां केरु थींदा आहियो त महरम अचे घरवारी सां सोबत करण बि नाजाइज़? अब नाजाइज़ आहे, पोइ तव्हां भले न कयो पंहिंजी घरवारनि सां। चए वरी महरम अचे सुरमो बि न पायो, सुरमो बि तव्हां न पायो, भले तव्हां ॿियनि खे छो था रोकियो? सुरमो पाइणु, खीर पीअणु। ऐं अहिड़ी तरह महरम जो महीनो जेकॾहिं अची वियो, जेकॾहिं कोई बि पंहिंजे घरवारी सां अज़वाजी तालुकात क़ाइमु थो करे, त कंहिं रोकियो आहे? जॾहिं अलाह नाहे रोकियो, जॾहिं रसूल नाहे रोकियो, पोइ तूं केरु थींदो रोकण वारो? हे माण्हुनि खे अॼुकल्ह इंतिहाई ग़लति पटियूं पढ़ाईंदियूं वञनि त साईं हे जेको कमु थियनि, हे महरम अचे, महरम में निकाह बि न थिए। जॾहिं असां जॾहिं दलाल ॾिनासीं न, पोइ यार डरा थी विया, पोइ चई न साईं निकाह थी वेंदो। पहिरियों ॾिसो न, पहिरियों ॻाल्हि इहा ॿुधाई वञे पई न, जेकॾहिं कोई महरम में निकाह करे, निकाह न थींदो। असां दलील ॾिनासीं, मां चयो महरम जे महीने में अहलुल बैत खां साबित कंदासीं हुन निकाह कयो आहे। वरी पोइ ॻाल्हि छा चवंदा साईं, तव्हांजो अबो जेकॾहिं मरी वञे त पोइ तव्हां साईं अबो जेकॾहिं ख़ुदा न ख़ासा, मां हिकिड़ी नंढी ॻाल्हि थो कयां, कंहिंजो बि अबो जेकॾहिं अगरि इंतकाल करे वञे, कंहिंजो बि अबो इंतकाल करे वञे, हाणे कंहिं इल्मी माण्हू खां पुछा कयो, कंहिं इल्मी माण्हू खां पुछा कयो, अबा हिकिड़े ॾींहुं हिन बंदे जो पीउ मरी वियो, जेकॾहिं इहो कंहिं बहाने सां, कंहिं बि तरीक़े सां, कंहिं बि मुशक़त करे, जंहिं ॾींहुं अबो मरी वियो इन राति जेकॾहिं निकाह करे थो, छा निकाह साबित थींदो न थींदो? दुनिया जा सभु मुफ़्ती जवाबु ॾींदा निकाह साबित थी वेंदो। बाक़ी उहा हिकु ॿी ॻाल्हि आहे, यार अबो मुंहिंजो इंतकाल करे वियो, मूंखे ग़म आहे। इस्लाम में 3 ॾींहंनि ताईं ग़म जाइज़ आहे। इस्लाम में 3 ॾींहंनि ताईं ग़म जाइज़ आहे। पर जेकॾहिं हिकिड़ो सुवालु आहे, जेकॾहिं जंहिं ॾींहुं अबो इंतकाल करे वियो आहे, ख़ुदा न ख़ासा जेकॾहिं कोई उनजो पुटु निकाह करे, त इस्लाम जवाबु ॾिनो त निकाह साबित थी वेंदो। कंहिं चयो पंहिंजे पीउ जे मरण सां इन ॾींहुं निकाह हराम थींदो? निकाह थी वेंदो, बाक़ी मुनासिबु नाहे लॻंदो अॼु अबो इंतकाल करे अॼोके ॾींहुं मां निकाह कीअं कयां? त वाक़ई करबला खे साईं 1400 साल गुज़री चुका आहिनि। अलाह जी नबी फरमायो ग़म करे सघो था 3 ॾींहंनि ताईं। असां जॾहिं दलाल ॾिनासीं न, पोइ चयूं हा साईं महरम जे महीने में जेकॾहिं ख़ुदा न ख़ासा निकाह अगरि कंहिंजो थियो त निकाह साबित थी वेंदो। त असां बि इहा ॻाल्हि करणु चाहियूं था। असां चवंदा हरू भरू तव्हां महरम में निकाह न कयो, पर जेकॾहिं अगरि कंहिं मुस्लमान जी धरती बणिजी वई, कंहिं मुस्लमान जो अहिड़ो तरीक़ो बणिजी वियो, मजबूरी थी पई, उहो निकाह कंदो त उनजो निकाह साबित थींदो। छो त निकाह जे साबित करण जे लाइ को महीने जो हिकिड़ो हुजणु ज़रूरी न आहे, कंहिं महीने जो ख़ासि हुजणु ज़रूरी न आहे। दुनिया पूरे साल में कंहिं बि महीने में मुस्लमान निकाह करे त करे सघे थो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। के चवंदा आहिनि त मुहर्रम जी 10 तारीख़ ते कारोबार बंदि कयो वञे, अगरि कारोबार बंदि कंदो त इहो इमामनि सां मोहबत न आहे। हे बिल्कुलु ग़लति आहे। ॾिसो न, हे ज़ाकिर मिंबर ते वेही करे इहा ॻाल्हि कंदा आहिनि न, त थोरो मुस्लमानों तव्हां शर्म कयो। हाणे ॾिसो केॾा जेका अल्फाज़ मूंखे जेको मथे अल्फाज़ ज़बान मां मुंहिंजा थोरा ॻोरा निकिरंदा, पर हाणे ताज़ो मुरुख रहियूं वाली उहा ॻाल्हि न कंदासीं। त हाणे छा ॻाल्हि कंदा आहिनि त मां त इहे सभु हक़ीक़तूं पाकिस्तान जा ड्रामा उते ॾिसां पियो। हे जेको मुहर्रमुल हराम में जेको कुझु हिते थियनि पिया न ड्रामा या अहिड़ी तरह फिल्मूं इमामनि जे नाले ते, उहो सभु मां ॾिसां पियो त उते केतिरो जेको आहे पब्लिक खे बेवकूफ़ बनाइनि पिया। हाणे कहिड़ी था ॻाल्हि कनि त 10 मुहर्रम अचे, 10 मुहर्रम जो ॾींहुं अचे, सभु पंहिंजा दुकान बंदि कयो। अल्हम्दुलिल्लाह अरब सभु दुकान खोले वेठा हुया, अल्हम्दुलिल्लाह। ऐं मां चवंदो हक़ीक़त अरब खोलनि, पाकिस्तान में बि सभु खोलनि। छाजे करे इमाम सां मोहबत जे लाइ दुकान बंदि करणु ज़रूरी न आहे। इमाम सां मोहबत जे लाइ ज़रूरी आहे तूं मुतक़ी थी, तूं नेक थी, तूं हराम कमनि खां बची वञ। इहा जेको इमामनि सां मोहबत आहे। हाणे इन ज़ाकिरनि खां पुछा कयो, ख़ुदा जोड़े कसम अथव सही से ॿुधायो, इन 10 मुहर्रम ते जेकी तव्हां कोडू मोडू चौंक ते मजलिस पढ़ी, इन ज़ाकिरनि खां पुछा कयो त 30-30 हज़ार जेको आहे इन्हनि आवाम खां वधा।
हाणे जेको मज़दूरी करे जेको दुकान ते बीठो हुजे उनखे 1000 रुपयो ॾियाड़ी मिले, उनखे चवनि त तूं जेको इहा ॾियाड़ी खई इहा ॾियाड़ी तुंहिंजे लाइ हराम आहे, दुकान तूं बंदि कर। ऐं हिन खां पाण खां पुछो, अगरि सिर्फ़ु शदत कोट जो तव्हांखे हवालो ॾियां त हिते जेके बि ज़ाकिर आया आहिनि इहो अशरो पढ़णु 25,000 30,000 50,000 इमाम हुसैन जे नाले ते वठणु जाइज़। बाक़ी जेकॾहिं को ग़रीब जेको आहे दुकानु 10 तारीख़ ते खोले उनखे चवणु तोखे इमाम सां मोहबत न आहे। साईं ॻाल्हि थोरी सम्झी भाई, ज़ाकिर 10 तारीख़ ते मजलिस पढ़े ऐं उन मजलिस जा 50,000 वठे त उहो जाइज़ आहे। बाक़ी को ग़रीब जेको आहे मुस्लमान दुकानु खोले 1000 रुपयो ॾियाड़ी कमाए उनखे चवनि तूं जेको हराम कमु कयो आहे इहो तुंहिंजे लाइ नाजाइज़ आहे। हे पुट हे त पोइ तूं अटकल थो करीं, हे तूं कंहिंखे थो बेवकूफ़ बनाई। उहो बेवकूफ़ जेकॾहिं 1999 में बनाया त उहो असां बणिजी वञूं आहे, पर हे ज़मानो जेको आहे उहो मीडिया जो आहे। हाणे मां इहा ॻाल्हि कयमि, मां अरबनि जा सभु दुकान खुलियल हुया। हाणे छा चवंदा साईं अरब त पोइ माज़ल्ला यज़ीद आहिनि। हाणे अरब जेकॾहिं दुकानु खोले कारोबार करे त पोइ अरब जेको आहे थी वियो यज़ीद, ऐं तूं इमाम हुसैन जे नाले ते मजलिस पढ़ी करे 50,000 वठे पोइ तूं केरु थी? हा साईं तूं केरु थी? त साईं सभु हिते पाकिस्तान में वॾा ड्रामा आहिनि साईं, यकीन कयो हिते पाकिस्तान में हिते घणो कुझु ॾिसणो पए थो। अलाह ताला हिन क़ौम खे सम्झ नसीब अता फ़रमाए। छा साईं हज़रत उमर जो निकाह हज़रत अली साईं जी धीउ उम्मे कलसूम सां थियो हुयो, बिल्कुलु सही बुख़ारी जे अंदरि हदीस मौजूदु आहे। सही बुख़ारी जे अंदरि हदीस मौजूदु आहे। इन खां अलावा 35 किताबनि जा ॿिया बि हवाला ॾींदासीं। ऐं अहिड़ी तरह ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेको ओपन कयूं था, शिया हज़रत जे कुतुब जे अंदरि बि लिखियलु आहे त हज़रत उमर जो निकाह हज़रत अली साईं जी धीउ उम्मे कलसूम सां थियो आहे, जेकी बीबी फ़ातिमा जी बतन खां पैदा थी हुई। हे बिल्कुलु साबित, हे रते देर जे अंदरि फशीरूं थियूं न त हे बोर्ड लिखियलु आहे दामाद उमर दामाद अली हज़रत उमर चई इहो बोर्ड जेको आहे ड्रायो इन ते वॾो को इशू कयूं। बाबा हे हदीस जे अंदरि लिखियलु आहे, सही बुख़ारी जे अंदरि लिखियलु आहे त हज़रत अली साईं पंहिंजी धीउ जो रिश्तो पंहिंजी धीउ जो निकाह उमर बिन ख़त्ताब सां करायो आहे। ऐं उमर बिन ख़त्ताब छो कयो? हज़रत उमर बिन ख़त्ताब इन करे कयो ताकी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुंहिंजो वास्तो ॻंढिजी वञे, मूंखे क़ुराबत जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिली वञे। इन जे करे हज़रत उमर बिन ख़त्ताब घुर कई निकाह जी ऐं हज़रत अली साईं रिश्तो ॾेई छॾियो। बाक़ी तूं जेको आहे पंहिंजे मुंहं में भले जेको चंबा हाणे त हाणे, बाक़ी इहो रिश्तो जेको अॼु खां 1400 साल पहिरियां थियल आहे। ऐं उमर बिन ख़त्ताब जे निकाह में हज़रत अली साईं जी धीउ उम्मे कलसूम आयल आहे, जेकी बीबी फ़ातिमा जी न्याणी आहे। हे बिल्कुलु क्लियर आहे। हाणे तव्हां चओ त साईं इहे किताब त तव्हांजा आहिनि, बाबा किताब असांजा आहिनि त असां मञूं था न, किताब असांजा आहिनि त असां मञूं था। तव्हांजे किताबनि में बि लिखियलु आहे, तव्हांजे किताबनि में बि लिखियलु आहे। बाक़ी जेकॾहिं तूं न मञे त कोई बि इशू न आहे। दुनिया जे अंदरि अहिड़ा माण्हू बि मौजूदु आहिनि जेके अलाह खे न आहिनि मञींदा। दुनिया जे अंदरि अहिड़ा माण्हू बि मौजूदु आहिनि जेके नबी खे बि न आहिनि मञींदा। जेकॾहिं दुनिया जे अंदरि तूं अहिड़ो आहे जेको उमर बिन ख़त्ताब जे निकाह खे तस्लीम नथो करे त कोई बि इशू न आहे। तूं भले न मञ, बाक़ी सभु मुस्लमान अल्हम्दुलिल्लाह तस्लीम कनि था। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं हथनि जूं लकीरूं ॾिसी करे क़िस्मत ॿुधाइणु हवाला कंहिंखे सम्झो कोई बि इहो हथनि जी लकीरूं ॾिसी करे साईं क़िस्मत कुझु बि न आहे। इहो अरबनि खे वञी करे ॿुधाए त पोइ अरब जेको आहे बिल्कुलु तव्हांखे सिधो कंदा। कोई उमिरि ते तव्हां वञे पोइ हुते अरबनि खे चए त मुंहिंजो हथु ॾिस थोरो मूंखे लकीरूं थो ॿुधा। हथनि ते अहिड़ा जेको आहे कोड़ा तोखे हणंदा पोइ ख़बर पवंदी। हे साईं कुझु बि न आहे, ड्रामेबाज़ी आहे हिकिड़ी। जेकॾहिं हथनि जी लकीरुनि ते क़िस्मत ठीकु ठाकु मालूम थी आहे न, ऐं इहो लिखियलु हुजे हा त सुभाणे मुजीब रहमान हे नुक़सानु ॾिसंदो या मुजीब रहमान खे सुभाणे 1 करोड़ रुपया मिलंदो। हथनि जी लकीरुनि ते जेकॾहिं इहो इल्मु पई आहे ऐं जेको ॿुधाई आहे न, जेको इहा क़िस्मत ॿुधाई आहे न, इहो बदमाश वरी कंहिंखे हक़ीक़त न ॿुधाई आहे। उहो सभ खां पहिरियां पाण करोड़पति थी विया आहे। छाजे करे उनखे ख़बर पई आहे न सुभाणे मूंखे 1 करोड़ जो नुक़सानु ईंदो, सुभाणे मूंखे हे घाटो पवंदो, सुभाणे मूंखे हे फ़ाइदो पवंदो। त इहो माण्हू कंहिंखे न ॿुधाई आहे, इहो कंहिंखे बि न ॿुधाई आहे त मां को अहिड़ो तजुर्बो रखंदो आहियां। उहो पाण खे करोड़पति करियां। इहो ॾिसो जेके हथनि जी क़िस्मत ॿुधाईंदा आहिनि इहे पिनंदा आहिनि, इनखे ख़ैरात बि तव्हां ॾींदा आहियो। ऐसे अक्सर जोगी ॿुधाईंदा आहिनि न, हे ढारो हणी करे 1 नंबर जा जेको आहे बदमाश आहिनि। ऐं ॻाल्हि खे जेकॾहिं अॻिते ताज़ो उमिरो थियल आहे इनशाला ॻाल्हि खे अॻिते वरी ओपन कंदासीं। हाली इहे ॻाल्हियूं कुझु मुनासिब नथियूं लॻनि। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।